हेॾे नथो लेन न हो तोखे वठण मुंहिंजा जानी दूल दमामन साईंदासीं तोखे वठण मुंहिंजा जानी दूल दमामन साईंदासीं दूल दमामन साईंदासीं चाचन मामन साईंदासीं दूल तमामन साईंदासीं चाचन मामन साईंदासीं हो तोखे वठण मुंहिंजा जानी दूल दमामन साईंदासीं हाय अब्बा ये पल ॾाढा यादगार हूंदा आहिनि इहो गानो जेको मां चवां थी ॻायां थी ही तोखे अॼु खां 7 साल पहिरियां 8 साल पहिरियां ॻाइणो हुयो ही मूं पंहिंजी क्यूट निणान क्यूट लवली भाॼाई एंड सभिनि खां घणी स्वीट मिठी टॉफी वांगुरु पंहिंजी भेण जे लाइ ॻायो आहे कैसा लगा सो मच हमारा सरप्राइज ठकुर बहुत अच्छा लगा आपका सरप्राइज ठकुर गेम्बो खुश हुआ मार दी याद भाई गरीब मां हां हां ना केड़ा ज़ालम संजय में छेड़ो न थींदो हां हर कोई बड़ा असां सीन करे हींअर दरअसल वञी रहिया आहियूं ॿिए सेट ते हिन जो अधु कंटिन्यूटी हिते कई आहे बाक़ी जेको आहे ॿिए सेट ते कंदासीं ॿिए सेट ते पर मूंखे अच्छा मूंखे इहो ॿुधाए रिमशा त रियल में त ठीकु आहे हिकिड़ो दफ़ो कुंवार थी आहे बाक़ी ड्रामनि में घणी दफ़ा थी आहे यार अनलिमिटेड याद ही रहे छो याद न ड्रामे में कुंवार जो काथे न काथे सीन लाज़मी है या मूंखे ख़बर ई त हर ड्रामे में वो कॾहिं चाचन जे कुले अब गायो न मामन जे कुले ओ राणा राणा मोर भले पिया टिले गुजर जो मोर थो टिले राणा मोर थो टिले हाणे रिमशा कुंवार जे बेस में आहे ऐं शायद काश असां 7 साल पहिरीं रिमशा सां गॾु मां हुजां हा त अॼु रिमशा खे ईअं ई माना रियल में कुंवार ठाहे करे वठी वञां हेड़ी कुंवार ठाही आहे सोणी न आहे हेड़ी कुंवार ही त दुख वारी कुंवार आहे ड्रामे में दुख वारी माशाल्लाह अहिड़ी कुंवार ठाहे पोइ सेरा ॻाईंदी नचंदी वञा पंहिंजे भाउ जी मेहंदी पंहिंजे मथे ते रखे करे वॾा छा चवंदा आहिनि ठुमका शुमका तू छा करी आहे तोखे कुझु न हुजे छा छो न अध खां वधीक ख़ुशि हुजे न ये ख़बर थी छा अध खां वधीक ख़ुशि हुजे अध खां घणी गम त इन करे हुजे हाय अलाए घणियूं ॿुटियूं विझी ॾींदा बिरयानीअ में छाजे करे अरे ॿुधाए हाय अलाए घणियूं ॿुटियूं विझी ॾींदा बिरयानी में टंग हूंदी या न हूंदी टंग मुंहिंजी फेवरेट आहे कंहिंजी फेवरेट आहे सच्ची ॻाल्हि आहे त मां गोश्त खाईंदी कोन आहियां हा वाकई में न ओ जड़ी मतलब चोरी पकड़बी आहे न प्लेट में 5-6 ॿुटियूं दे न मां त खाईंदी न आहियां भले कीअं अची वई न विधी वेचारी मां त न आहियां खाई अक्सर ये किस्सा थींदा आहिनि अब मां त ॾाढो खाईंदी आहियां छा चवंदा आहिनि मुर्गी जी हुजे या बकरी जी हुजे या डगी जो गोश्त हुजे माशाल्लाह मूंखे तमामु घणो वणंदो आहे मां ऐं ख़ासि करे शादियुनि में मां जहिड़ा कंदी आहियां ॿुटनि ते छा तव्हां देग में वञी मुंहुं विझंदा आहियो देग में मुंहुं न विझंदी आहियां पर जहिड़ा कंदी आहियां ॿुटनि ते अगरि केरु ॿुटी नाहे ॾींदो न पोइ हुनखे पिटींदी आहियां मां पकड़ो छोकिरी होॾे पकड़ो मुंहिंजी बांह तकिजी पई आहे बस इहो आहे असांजो सफ़र जेको असां कॾहिं खिलूं था सफ़र आहे अॼु दफ़ा रिमशा जी जेका रिकॉर्डिंग थी आहे मूंखां पुछा कयो सॼो ॾींहुं वेचारी खे हर सीन में रोआरियो आहे असांजे डायरेक्टर साहब हर सीन में रोआरियो अथई रिमशा जे रिमशा जे बि हाणे त अलाह खे मञो ख़ुदा जे वास्ते मूं रहम कयो एतिरो रुनी आहियां मां एतिरो रुनी आहियां हाणे मुंहिंजी शिकल सची में बि ख़बर थी रोइण जहिड़ी थी वई आहे हाणे ईअं बि ॾिसंदो आहे केरु त चवंदो रोई छो थी अच्छा वाकई माशाल्लाह सा अल्लाह साईं रिमशा खे सेहत ज़िंदगी खे कामयाब करे ऐं मां अॼु इहा ॻाल्हि दावे सां कयां थी त मुंहिंजी अगरि का फेवरेट आर्टिस्ट आहे उहा टीवी में हुजे या स्टेज ते उहा रिमशा आहे सिर्फ़ु इहो न आहे त मां रिमशा जे साम्हूं बल्कि मां पर पुठ बि रिमशा जी तारीफ़ कंदी आहियां त मूंखां अगरि केरु पुछा कंदो आहे त तूं माना तुंहिंजी फेवरेट आर्टिस्ट केरु आहे या को अहिड़ो आर्टिस्ट जेके ॾिसी करे तुंहिंजे दिलि में इहो ख़्यालु आयो हुजे त यार हिन जेको सीन कयो आहे काश इहो मां करण जो कोशिशि कयां
ऐं इहो मां चवां थी त उहो सिर्फ़ु मां रिमशा जी परफॉर्म ॾिसी करे सोचींदी आहियां त रिमशा जहिड़े तरीक़े सां परफॉर्म कयो मां बि उअं ई परफॉर्म कयां। सो रिमशा मुंहिंजे दुआनि तोसां गॾु अलाह साईं तोखे तमामु घणो कामयाबु करे, एतिरो कामयाबु करे जो कदम कदम ते कामयाबी तुंहिंजा कदम चूमे। तुम्हें जो भी कहना है कह दो, इतना क्यों डरते हो? तुम हम पे ज्यादा मरते थे या उन पे मरते हो? हकीकत ही आहे त मैं अब तो चला आयशा गया हूँ। ही सब कुछ मुझे अब लाइ तो जहिड़ी जवाब यकीन दो। खणियो त मतिलबु क्या मां तुम हमसे एहसास अपनी महसूस करे रही आहियां छो त ही मोहब्बत पाण करती हो? तमामु सुठी एक्ट्रेस आहे माशाल्लाह सां, न सिर्फ़ु स्टेज जी पर टीवी जी बि इलाही सुठी एक्ट्रेस आहे। त मां पाण हिन खे ॾिसंदी आहियां, लाइक कंदी आहियां, मुंहिंजी इलाही फेवरेट रही आहे हमेशह। त ही जेकॾहिं मुंहिंजे लाइ हीअं चएसि त माना मुंहिंजे लाइ कंहिं एहसास खां घटि न आहे। सिंधी मीडिया में इहे त आहे कि मञंदी एक्ट्रेस आहे, न त इलाही घटि आहिनि। तक़रीबन पंहिंजी जॻह ते सभु कमु करे थो, लेकिन टिकटॉक ते त ॾाढा ॼासन पंहिंजी जॻह ते हर एक्टर कमु करे थो, पर हर एक्टर जो हिकिड़ो पंहिंजो फ्लेवर हूंदो आहे। हाणे मुंहिंजे ख़्याल सां वॉल्यूम वधी वियो आहे ऐं असां सॉन्ग इंजॉय कंदा वेंदासीं। तव्हांखे वठंदासीं इजाज़त, इंशाल्लाह वरी मिलंदा